अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। या मुंज़िलल क़ुरआन या ख़ालिक़ल इंसान या रब्बी या रहमान शुक्रन या दावत इस्लामी। सुभान अल्लाह। दो इस्लामी भाई पंजाब के मशहूर शहर गुलजार तैयबा से हाजिर हुए बाबुल मदीना सहरा मदीना में भी हाजिरी दी इन्होंने मुफ्ती दावत इस्लामी की बारगाह में। वो वाकया यूं मुझे एक हमारे इस्लामी भाई ने सुनाया, जिम्मेदार इस्लामी भाई ने, कि मुझे गुलजार तैयबा में बाबुल मदीना से फोन आया। आवाज फूली हुई थी, आवाज फूली हुई थी, सांस फूली हुई थी उसकी, और वो यानी कि कुछ हैरान से थे इस्लामी भाई। वो हमारे शहर के ही थे, वो जानते थे इनको। तो उन्होंने वो बताया कि हम इस वक्त मुफ्ती दावत इस्लामी कुद्दस सिर्रुल सामी के मजार पर हाजिर हैं, और हम दोनों ने, दो इस्लामी भाई, हम दोनों ने बिल्कुल होशो हवास में अपने कानों से सुना कि अंदर में बाजमात नमाज पढ़ी जा रही है, अंदर में नमाज पढ़ी जा रही है। बाकायदा किराअत सुनाई गई हमको, जोहर का वक्त था, बाकायदा वो किराअत सुनाई दी गई, और सलाम फेरने के बाद अल्लाहुम्मा अंतस सलामों की दुआ भी हमने सुनी। सल्लु अलल हबीब। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। ग्रुप जा सभी दोस्त भाइरो छा हाल आहे? अल्लाह ताला का दुआ है त अल्लाह ताला असांखे तव्हांखे सॼी मुसलमान उम्मत खे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं अता फरमाए, क़ब्र ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमाए, कुफ़ुर शिरक बिदअत ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फरमाए, ऐं ख़ालिस क़ुरान ऐं सुन्नत खे सम्झण, उन ते अमल करण ऐं उनखे पूरी दुनिया जे इंसाननि तोड़ी पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो ऐं साथियो, हिन वक़्तु मां ग्रुप में बिदअतुनि जे मज़ाहिया चैनल जे हिकु वीडियो मोकिली आहे, जंहिंमें हुननि जो नामवर अदाकार हिकु अदाकारी कंदे कुझु मन घड़त किस्सा ऐं कहाणी ॿुधाए थो, पर अल्हम्दुलिल्लाह जेके बि थोरो घणो इल्म रखनि था, शऊर रखनि था, अकुल रखनि था, त हू हिननि जे कूड़ खे सम्झी वेंदा। बाक़ी जेके असांजा अबोझ मुसलमान भाइर अहिड़ा बि आहिनि जेके सिर्फ़ हो जमालो करण वारा आहिनि, त उन्हनि जे लाइ त पोइ हर ॻाल्हि सची आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, हिन निसोरे कूड़ खे थोरो ॿुधो त सही। चए थो त हिननि जी हिकिड़ी जमायत हुई जेका लाहौर वई, ऐं हिननि जो उते को साईं जन जी क़बर आहे। उन क़बर ते जो हू पहुता त हुननि ॾिठो त क़बर में अंदर बाजमायत निमाज़ हले पई थी, बाजमायत निमाज़ हले पई थी, ऐं असां उहा किरात ॿुधी, हिकिड़ो न हो बल्कि ॿ ॼणा हुयासीं, असां गौर सां ॿुधो, किरात ॿुधोसीं, ऐं सलाम वराइण खां पोइ बि जेको अल्लाहुम्मा अंतस सलाम व मिनकस सलाम पढ़ियो थो वञे, इहो बि असां ॿुधो आहे, सॼो ॿुधोसीं। पर अल्लाह ताला आख़िर में हिननि जे कूड़ खे ज़ाहिर कयो। पाण चए थो त ज़ोहर जी निमाज़ हुई, अंदर में नमाज पढ़ी जा रही है, बाकायदा किराअत सुनाई गई हमको, जोहर का वक्त था, बाकायदा वो किराअत सुनाई दी गई, और सलाम फेरने के बाद अल्लाहुम्मा अंतस सलामों की दुआ भी हमने सुनी। तिन्हनि खां पुछा कयो ज़ोहर जी निमाज़ में त इमाम जेको हिते हिन दुनिया में किराअत दिल में करे थो, त असां उहो ई कोन था ॿुधी सघूं, त हिन क़बर खां ॿाहिरि हुननि जी किराअत कीअं ॿुधी? जे अगरि जमायत हले पई, ज़ोहर जी निमाज़ हुई, त किराअत जो आवाज़ हिन खे ॿाहिरि कीअं ॿुधण में आयो? जे मां साबित थो थिए त कूड़ो इंसान किथे न किथे पकड़जी पए थो, छो त कूड़ ऐं सच में फ़र्क़ु आहे। सच हक़ीक़त आहे, केरु हज़ार चकर बयान करे उन में का भुलचुक न थींदी, छो त हू हिकु हक़ीक़त बयान थो करे, ऐं कूड़ में हर बार का नई ॻाल्हि या इज़ाफ़ो कंदो या खुटाईंदो, छो त कूड़ हिकु मन घड़त आहे, हक़ीक़त न आहे। हू कूड़ थो हणे त पोइ ज़ाहिर आहे कुछ कॾहिं अॻिते थींदो, कॾहिं पोइते थींदो।
त जंहिंमां साबित थियो त छो त कूड़ आहे न, कूड़ जी यादगिरी न रहंदी, हक़ीक़त हूंदी त उनजी यादगिरी रहंदी। सो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, तमामु दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तअस्सुब जी पट्टी खे दिलि मां कढी, अखियुनि मां कढी ऐं सोचे सम्झे हिननि क्लिपनि खे ॿुधो। छा तव्हांखे लॻे थो ही सच ॻाल्हाइनि था? छा तव्हांखे इहो नथो लॻे त ही ॼाणी वाणी उम्मत खे गुमराह कनि वेठा? अबोझ मुसलमाननि खे किस्सा कहाणियूं ॾंडे ठोक ॿुधाए हुननि खे रोशनियुनि मां कढी ऊंदाहिनि ॾे वठियो था वञनि, जन्नत जे रस्ते मां हटाए जहन्नम जे रस्ते ते वठियो था वञनि। अगरि हिननि जो जेको नालो रखियो अथनि पाण ते जेको चैनल जो, अगरि इहो हक़ीक़त हुजे हा, अगरि वाकई अहिड़ा हुबदार हुजनि हा, वाकई अहिड़ा सचा हुजनि हा, त पोइ जेको ही हर वक़्तु मदीना 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 हर ॻाल्हि में हिक ॿिए ते सलाम बि कोन, हिक ॿिए सां सलाम जी जाइ यानी ॻाल्हाईंदा आहिनि, सलाम न बल्कि अगरि हिक ॿिए सां ॻाल्हाईंदा आहिनि त हिक ॿिए खे सॾींदा बि न आहिनि, मदीना मदीना चवंदा आहिनि। त अगरि एॾी मोहबत हिननि जी हुजे हा मदीने वारे साईं सां, त पोइ ही हर वक़्तु उन जी ॻाल्हि कनि हा न, अल्लाह जी ॻाल्हि कनि हा, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि कनि हा। नाला त पाण ते रखिया अथनि, पर अमल हिननि जा ॾिसो ही किथे पिया था वञनि, किथे उम्मत खे वठियो था वञनि। 24 घंटा इन्हनि जे मज़ाहिया चैनल ते कूड़ी कूड़ थो हले, कूड़ी कूड़ 24 घंटा, मन घड़त रिवायतूं, क़ुरान ऐं हदीस तव्हांखे ॿुधण में कोन ईंदो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला सां सभिनीनि मुसलमाननि खे दुनिया ऐं आख़िरत जूं कामयाबियूं अता फरमाए, क़ब्र ऐं जहन्नम जे अज़ाब खां महफ़ूज़ फरमाए, कुफ़्र शिरक बिदअत ऐं तक़लीद खां महफ़ूज़ फरमाए ऐं ख़ालिस क़ुरान ऐं सुन्नत खे सम्झण, उन ते अमल करण ऐं उनखे पूरी दुनिया जे इंसाननि ताईं पहुचाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन या रब्बल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।